नवीन पीर जो ॻोठ विच शहर में अनाज मंडी रोड ते हथियार बंदन हथां क़त्ल थियल वापारी सुनील कुमार जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। DIG सखर ऐं SSP खैरपुर वारसन वटि पहुची जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ 24 कलाकनि जी मोहलत घुरी वरिती। उन वारसां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुर्रज़ाक कलोड़ो। पीर जो ॻोठ विच शहर अनाज मंडी में गुज़िरियल राति नामालूम हथियार बंदन हथां पीर जो ॻोठ जो वापारी सुनील कुमार क़त्ल थी वियो। अहिड़े वाक़े खां पोइ पीर जो ॻोठ जे शहरनि वापारियुनि ऐं सिविल सोसाइटी जे सवे माण्हुनि थाणे अॻियां धरणो आयो। SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक पीर जो ॻोठ थाणे ते पहुची अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे 24 कलाकनि अंदरि क़त्ल में मुलस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बैदि धरणो ख़त्म कयो वियो। जॾहिं सोगमी पीर जो ॻोठ सॼो शहर बंदि रखियो वियो, जंहिं बैदि DIG सखर तारिक अब्बास कुरैशी, SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक मक़तूल सुनील कुमार जे तॾे ते पहुची वारसनि सां ॾुख जो इज़हार करे वधीक 48 कलाकनि जी मोहलत घुरी वरिती। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP खैरपुर चयो त मक़तूल सुनील कुमार जो क़त्ल वाक़ियो टारगेट किलिंग जो नतीजो आहे, जॾहिं शक जे बुनियाद ते 3 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खां पुछाॻाछ जारी आहे। उन मौक़े ते SSP खैरपुर ऐं मक़तूल सुनील कुमार जे वारसनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त ही पहिरीं असां इन्वेस्टिगेशन में इहो क्लियर कयो त आहे कि ही छो थियो आहे। इन सां इहो अंदाज़ो थियो आहे कि ही बिल्कुलु टारगेट किलिंग आहे, हुन सां ॿियो को मसइलो कोन्हे। हाणे टारगेट किलिंग तॾहिं थींदी आहे इंसान जो कंहिं न कंहिं सां का इख़्तिलाफ़ हूंदो आहे या का रीज़न हूंदी आहे। हाणे उन ते असीं कमु पिया कयूं। अञा मालिकनि सां हाणे अकेले मीटिंग बि कई आहे, DIG सां विज़िट बि कई आहे। कुझु ॻाल्हियूं असां सां हुननि शेयर कयूं आहिनि, पर कुझु असां जनरल ॿी माण्हू खां इन्वेस्टिगेशन कयूं पिया ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते जिते असांखे शक आहे उते पुलिस पार्टी छापा बि आणे पई, कुझु सस्पेक्टेड माण्हू खया बि आहिनि ऐं आई होप कि जल्दी इंशाअल्लाह ताला किथे पुॼंदो। अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको हिन महिल प्रोग्रेस SP साहब चए थो असां कुझु शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। हाणे असां SP साहब बि 48 कलाक DIG साहब बि चयो आहे त 48 कलाकनि जे अंदरि इंशाअल्लाह तव्हांखे प्रोग्रेस ॾींदासीं ऐं 48 कलाक इंशाअल्लाह गुज़रनि प्रोग्रेस ॾींदा, न त पोइ ॿियो को लाइ अमल जोड़ींदासीं, डिस्ट्रिक्ट लेवल ते जोड़ींदासीं, उन खां पोइ सिंध लेवल ते हिन खे खणी वेंदासीं। अमन बहाल कराईंदासीं तेसि ताईं SSP पंहिंजी कैंप हणी वेंदो। इंशाअल्लाह 48 कलाकनि में कातिल तव्हांजे साम्हूं हूंदो। मूंखे अहिड़ी ख़बर न कोई अहिड़ी मालिकनि खां ॻाल्हि कई आहे त असांखे का धमकी आई, न त शहर में बि अहिड़ी का ॻाल्हि न आहे, सभु वापारी बीठा आहिनि त का असांखे धमकी मिली आहे। असुल कातिल गिरफ़्तार न थींदो तेसिताईं FIR न कराईंदा। असांखे SSP ते इन करे यकीन हूंदो आहे जॾहिं बि को हिंदू बिरादरी सां वाक़ियो थियो आहे ही विदिन अधु कलाक में पुॼी वेंदो आहे, उते कैंप हणी वेही रहंदो आहे। असांखे इन ते यकीन आहे त हीउ माण्हू कमु कंदो। असां धारणो इहो ई आहे, हुन चयोसि ॻोल्हे ॾींदासीं। वधीक सरकार मालिक आहे, असां छा कंदा भाई बंद माण्हू, वधीक अलाह थो ॼाणे। मक़तूल सुनील कुमार जे वारसनि वधीक चयो त DIG सखर ऐं SSP खैरपुर 48 कलाकनि जी मोहलत घुरी वरिती आहे। ॾिनल मोहलत ताईं पुलिस क़त्ल में मुलस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो त खैरपुर ज़िले समेत सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुर्रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़ पीर जो ॻोठ।